जल निधि रघुपति दूत बिचारी, तै मैनाक होई श्रमहारी। समुद्र जी चवंता कि श्री रघुनाथ जी जो दूत समझी करे मैनाक पर्वत के, कि हे मैनाक तू हनुमान जी के, तू श्री राम जिनजे परम भक्त हनुमान जी के थकावट दूर करण जे लाए, उन्हनि जी थकावट मिटाइण जे लाए उन्हनि खे पंहिंजे ऊपर पंहिंजे मथां विश्राम करण जी इजाज़त ॾेई रख ऐं उन्हनि जी थकावट के परे करण वारो, उन्हनि खे हनुमान जिन जी थकावट के मिटाइण वारो थी वञ। तुलसीदास बाबा अॻियां लिखनि था कि प्रभु श्री राम जिन जा कुल गुरु सागर, पंहिंजे तट ते हनुमान जिन जे बल खे ॾिठो, हनुमान जिन जे असीम वेग खे ॾिठो त हू समझी वया, हू जाणी वया कि ही अवश्य ही राम दूत आहिनि। मन ही मन प्रभु श्री राम जी के प्रणाम कयो, अंतर मन में प्रभु श्री राम जिन जे भक्त हनुमान जिन के भी प्रणाम कयो ऐं पंहिंजी गहरायुनि सां अत्यंत विशाल ऐं दुर्लभ मैनाक पर्वत के आदेश ॾिनो कि हे मैनाक पर्वत, तू हाणे धरातल ते अची वञ, तू हाणे जो हाणे धरातल ते अची वञ। प्रभु श्री राम जी लीला में सहयोग करण वारो थी वञ। ही पावन अवसर तोखे प्राप्त थियो आहे। सदियां गुजरी वेंदियूं आहिनि, युग गुजरी वेंदा आहिनि, प्रभु श्री राम जी मदद करण जो, प्रभु श्री राम जिन जी लीला में प्रभु श्री राम जिन जो सहयोग करण जो पावन अवसर अॼु तोखे प्राप्त थियो आहे। हे मैनाक पर्वत, हे मैनाक पर्वत, तू राम दूत हनुमान जी के पंहिंजे मथां विश्राम करण जी इजाज़त ॾेई छॾ। उन्हनि खे प्रभु श्री राम जी जे परम भक्त, प्रभु श्री राम जी जे पवन भक्त, पवन पुत्र हनुमान जी के कूदी करे उन्हें पार वञण जी इजाज़त ॾेई रख। उन्हनि खे कूदी करे उन्हें पार वञण जे लाइ उन्हनि जो आधार बणी वञ। मञा तो तू जाम मजबूत ही मैनाक पर्वत, हे मैनाक पर्वत तू जाम मजबूत ही, पर कॾहिं न विसारजा कि हू भी आहे परम शक्तिशाली पवन पुत्र हनुमान। उन्हें सां संभली करे रहजा, किथे ही न थी वञे कि हनुमान तुंहिंजे मथां कूदे ऐं तू पाताल में समाइजी वञी। किथे ही न थिए कि हनुमान तुंहिंजे मथां कूदे, असीम वेग सां तुंहिंजे मथां उछले ऐं तू पाताल में समाइजी वञी, त पंहिंजे मथां कूदे करे ही सागर पार करण जी इजाज़त ॾेई रख हनुमान जी खे। चओ श्री राम, जपो हनुमान, जपो श्री राम, चओ हनुमान।